तुझे चवण जो मक़सद इहो आहे त हिन घर में मुंहिंजी नथी हले, हिते जाबिर आहे हिन माईअ जो हुकुम हलंदो। तूं ग़लति मक़सद न कढ माई। मुंहिंजो चवण जो इहो मक़सद आहे त जॾहिं सोटनि में कुर्ब आहे त तूं ही छो पई करी? मां तुझे सभिनी मक़सदनि खे सम्झां थी। मां पंहिंजी न्याणीअ जो संग कोन ॾींदमि तव्हांखे, कोन ॾींदमि। पोइ छा न्याणी खे सॼी उमिरि घर में कुंवारी विहारे छॾींदीअ? हिन जे तूं हक़ बख़्शिराए छॾींदीअ? मां दुश्मन ऐं धारियनि में पंहिंजी धीअ खे उछले छॾींदमि, बाक़ी तुंहिंजे दर ते तुंहिंजी नौकरानी करे न मोकिलींदमि। चाचा ॿुधी पियो न मां छा थी चवां ऐं हीअ छा पई चए? ॾिसमड़ तूं हिन माई सां जेतिरो बि ॻाल्हाईंदीअ अञा वञी परे पवंदो। अमां इहो त कमु मर्दनि जो आहे। मुंहिंजा छोकिरा ऐं जाबर वारा पाण में ॻाल्हाए छॾींदा। कोन ॻाल्हाईंदा मुंहिंजा छोकिरा। मुंहिंजी इजाज़त खां सवाइ हिन घर जो कख बि खणी जाबिर जी झोलीअ में कोन विझंदा। तूं वरी पारस जे रिश्ते जो हिननि खे दिलासो पियो ॾे। वञ माई वञ, हाणे कासिम लाइ वञी ॿिए हंधि रिश्तो वञी ॾिस। मुंहिंजी छोकिरीअ जो आसरो लाहे छॾे। हींअर त मां वञा थी, पर तमामु जल्दी कासिम जी गिने वठी हिते ईंदसि। तोखे जेको करिणो आहे उहो तूं कर। ॾिस ॾिस माईअ जो हुरूर ऐं ॾाढ ॾिसेसि। अञा असां छोकिरी परणाए न ॾिनी आहे। जेकर परणाए ॾींदासीं न त हिन जा हथ मुंहिंजी गिचीअ में हूंदा। अलाए कहिड़ो होशियार कंदी मूंसां। सोट माना त तूं लूंगर ख़ान जी मिल्कियत जो अकेलो वारिस बणजणु चाहीं थी, त पोइ हिन सिकू जो तोसां वाइदो रहियो। हर हाल में, हर मुश्किल घड़ी में मां तोसां गॾु हूंदुसि। पर पिछाड़ी में पार तूं चई, मतां पोइ विसारे छॾी ऐं सभु मिल्कियत तूं अकेलो खाई। मूंखे जेको बि हिसो मिलियो न ॿई विरहाए खाईंदासीं। भला पहिरीं बि तव्हांखे कॾहिं छॾियो आहे छा जो हाणे छॾींदुसि? त पोइ ॿुधाए सोट हिन माई हसीना चयो छा आहे? माई हसीना चयो आहे जीअं ई चाकर ख़ान सांवलान ॾांहुं वापसि अचे न त रस्ते में दुप करे छॾियोसि ऐं इहो असां इल्ज़ाम सांवलारनि जे मथां हणी हिननि खे हथीको कराईंदासीं। हसीना बेगम जी सलाह त लाजवाब आहे सोट। हा सुठ, हसीना जी सलाह त लाजवाब आहे, पर हुनजी नियत सफ़ा बेकार अथई। सोट उहो कीअं वरी? असां न जॾहिं इन खे चाकर ख़ान खे वाट ते मारियोसीं त इन जे खून जो इल्ज़ाम या हसीना बेगम सांवलारनि खे न फासाईंदी, असांखे फासाए माराईंदी। सोट हसीना बेगम तोसां एॾो वॾो धोखो त नथी करे सघे। सोट इहो चाकर ख़ान असां लाइ नाहे ख़तरो, पर हसीना लाइ बि वॾो ख़तरो अथई। चाकर जी मौत खां पोइ जे हसीना कंहिं में ख़तरो सम्झंदी न, ॿिए कंहिंजे लाइ न, उहो जाबर लाइ सम्झंदी। छो जो इहे सांवल वारा हिन ॻोठ ॾे वरी वापसी न कंदा। सो हसीना खे उन्हनि मां त को ख़तरो आहे ई कोन। हिन जे करे हसीना चाकर ख़ान खे असांजे हथां माराए पंहिंजो खौफ़ ख़तमु करणु चाहे थी ऐं उन जे खून में असांखे अंदरि कराए पंहिंजी ज़िंदगी आराम सां गुज़ारींदी। हसीना बेगम खे एतिरो मामूली न सम्झियो, जिगरो ख़ानदान अथई। रूंडे जी भेण रूंडो घटि आयो। हा सोट वाकई आहिनि त वॾा कमीना। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।